नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में सिंध हुकूमत पारां कोरोना वायरस के केसनि में ॾींहों ॾींहुं वाध जे करे छंछर ऐं आचर ते सख़्त लॉकडाउन करण जो हुकुम ॾिनो वियो, जंहिंखे खिपरो जे शहरनि हवा में उॾाए छॾियो आहे। खिपरो शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ारूं जंहिंमें सांगड़ रोड, मीरपुर खास रोड, सीएनजी रोड, शाही बाज़ार जा दुकान जुज़वी तौर ते खुलियल आहे। इंतज़ामिया अॻो निंड में सुतल आहे। इंतज़ामिया पारां SOPs ते अमल कराइण लाइ का बि तहरीक न वरितो वियो। इंतज़ामिया जा ऑफिसर रुगो AC जे कमरनि में वेही थधियूं हवाऊं खाइण में पूरा हिकु भेरो बि शहर में सोशल डिस्टेंस या SOPs ते अमल कराइण लाइ शहर जो रुख न कयो। जॾहिं त खिपरो में कोरोना जे मरीज़नि जो अंग वधी अरिड़हं थी वियो। अगरि इंतज़ामिया जो अहिड़ो अमल रहे त खिपरो में कोरोना वायरस वधीक फैलजण जो ख़दशो वधी सघे थो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।